बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम याली मदद जिए सिंध जिए लतीफ़ हक मौजूद शुरुआत कयां थो सिंध जे पाक नाले सां तव्हांजे पंहिंजे मेज़बान माजिद अली कुरैशी सेवाणी सां गॾु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंध आवाज़ में हमेशह जीअं रोज़ के नए आवाज़ सां अॼु असां मौजूद आहियूं सेवण जी तालका हॉस्पिटल में, जिथे हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त हिकु मजबूर मिसकीन बेवस लाचार शख़्स जंहिंजो नालो आहे सिकंदर अली खोसो, जंहिंजो पीउ माउ बि हिन दुनिया में न आहिनि। ही यतीम आहे, बेवस लाचार आहे, जंहिंजो ॿ ॾींहं अॻु में हिकु हादसे में जेको आहे टंग जेका आहे नाकारा थी चुकी आहे। उन हवाले सां अॼु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं हिकु झोली झली आहे मदद जे लाइ। जेके जेके असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त हीउ दरवेश सिफ़त इंसान आहे जेको ज़बान खां बि बातड़ो आहे ऐं हर तरह सां माज़ूर आहे, पर हिन वक़्तु हू टंग खां बि माज़ूर थी चुको आहे, जंहिंजो गुज़रियल ॿ ॾींहं अॻु में जेको आहे हिकु एक्सीडेंट में जेका आहे टंग टुटी पई आहे, हंधा हंधा भॼी पई आहे, जेको हिन वक़्तु ज़ेरे इलाज आहे ऐं हिन जो को बि वाली वारिस कोन्हे को। ही बेवस ऐं लाचार मजबूर इंसान आहे, दरवेश इंसान आहे, जेको हिन वक़्तु बेड ते पियल आहे ऐं हुन जी माली मदद जे लाइ असां सिंध आवाज़ प्रोग्राम में तव्हां सभिनी दोस्तनि खे हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं त ॾेखारण जे लाइ त अदा हिन दोस्त जी मदद करणी आहे। ऐं हिन जी एक्सरे रिपोर्ट बि असांजे साम्हूं आहे त हिन जी एक्सीडेंट में टंग टुटी पई आहे ऐं ही हूअं ई दरवेश इंसान आहे, हिन खे ॻाल्हाइण बि नथो अचे त ही माण्हुनि खां मदद जी अपील करे सघे ऐं उन जे बदिरां हिन जो आवाज़ बणिजी मां तव्हांजी ख़िदमत में हिकु झोली झली आहे मदद जे लाइ। त ख़ुदारा जेकॾहिं को दोस्त असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो, जेकॾहिं हिन जी मदद करणु चाहे त असां सां राब्तो करे, असां सां कॉन्टेक्ट करे असांजे प्रोग्राम दोस्त जी मदद जे लाइ असां सभिनी गॾिजी ही प्रोग्राम कयो आहे त असां कुझु डोनेशन कयूं हिन दोस्त जी मदद जे लाइ। जेकॾहिं तव्हां बि को दोस्त साइथा में हिसो वठणु चाहे, मदद करणु चाहे, हिन दोस्त जेको आहे दरवेश सिफ़त इंसान आहे, कलंदर जे नगरी जो सेवण शरीफ़ जो आहे ऐं हिन दोस्त जो न पीउ आहे, न माउ आहे, न को वाली वारिस आहे। जेके कुझु आहियूं तव्हां ई असां आहियूं ऐं असां ते इंसानियत जे नाते फर्ज़ थो पवे त असां अहिड़नि मजबूर ऐं लाचार माण्हुनि जी मदद कयूं। इन हवाले सां ही प्रोग्राम करे रहिया आहियूं। हिन जो नालो आहे सिकंदर अली खोसो। ही ॻाल्हाइण खां बि जेको आहे माज़ूर आहे, हिन जी ज़बान जेका आहे अटके थी, बातड़ो आहे तमामु ऐं दरवेश सिफ़त इंसान आहे, दिमाग़ खां कमज़ोर आहे ऐं हिन वक़्तु टंग खां माज़ूर थी चुको आहे। उन हवाले सां असां हिन दोस्त वटि आया आहियूं ऐं सभिनी दोस्तनि खे हिन वीडियो जे ज़रिए हिन दोस्त जे लाइ झोली झली आहे त ख़ुदारा जेकॾहिं को इंसान दोस्त, को मसीहा दोस्त असांजो आवाज़ ॿुधे त हिन दोस्त जी मदद जे लाइ असां सां कॉन्टेक्ट करे ऐं असांजी हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर करे ऐं असां हिन में पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि ॾींदासीं त जीअं को दोस्त मदद करणु चाहे त असां सां राब्तो करे असांजे नंबर ते। ऐं उन खां अलावा मां वस वारनि खे, हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब खे ऐं हितां जे MNA सरदार सिकंदर अली रापोटो साहब खे, सेवण जे चेयरमैन साईं सैयद मुराद अली शाह ऐं साईं आसिफ अली शाह साहब खे ऐं हितां जा जेके वस वारा सरंदी वारा आहिनि उन्हनि खे अपील थो कयां त ख़ुदारा महिरबानी करे हिन यतीम जी मदद कयो। सिकंदर अली खोसो जेको गुज़रियल 2 ॾींहंनि खां लावारिस लॻो हिन बेड ते पियो आहे ऐं हिन खे तव्हांजी मदद जी सख़्त खां सख़्त ज़रूरत आहे। ऐं जेके जेके दोस्त बार बार चवंदो हलां, जेके हीअ असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया, उन्हनि खे मुंहिंजी नंढड़ी निमाणी गुज़ारिश आहे त जेको तव्हां खां थी सघे हिन दोस्त जी सहायता में असांजो साथ ॾियो ऐं मूंखे बि ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह वाई।